वारे में 3 महीना अॻु क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ ॻोठ रमज़ान रोही ऐं ॻोठ दिफ़ाल ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पुलिस चढ़ाई करे चादर ऐं चौधीवारी जो तक़दुस पायमाल कंदे कीमती सामान सोना ज़ेवर रोक रक़म 2 मोटरसाइकिल 10 बकरियूं ऐं कणिक खणी वई। इन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त 2 ॾींहं गुज़रण खां पोइ SHO सचल थाणो लाड़काणो 10 लख रुपया रिश्वत तलब कई। न ॾियण जी सूरत में लाड़काणो थाणे जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस साण करे ऐं क्रेन मशीन ज़रिए असांजे घरनि खे बिल्डोज़ करे ड्राहे पट करे छॾियो। नज़र रोही CN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां सां पुलिस ज़ुल्म करे रही आहे। असां मसवारनि खे ऐं वज़ीर आला सिंध चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं DIG लाड़काणो SSP लाड़काणो खे अपील था करियूं त असां सां इंसाफ़ कयो वञे।